अहम ख़बर अव्हां खे ॾियूं। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। सोहराब ॻोठ, न्यू कराची ऐं ॿियनि इलाक़नि में पाणी जी खोट ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। सिंध सेक्रेटेरिएट जे मुख्य दरवाज़े अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सिंध सेक्रेटेरिएट ॿाहिरां पुलिस जी नफ़री पहुची वई आहे। मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं पिणु कयूं वयूं आहिनि। मुज़ाहिरीन पुलिस इंतिज़ामिया सां ॻाल्हियुनि खां इनकार करे छॾियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं। अहम ख़बर ॾियूं पिया। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। सोहराब ॻोठ, न्यू कराची ऐं ॿियनि इलाक़नि में पाणी जी खोट ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। जॾहिं त शहरियुनि सिंध सेक्रेटेरिएट जे मुख्य दरवाज़े अॻियां एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई आहे। सिंध सेक्रेटेरिएट ॿाहिरां पुलिस जी नफ़री पहुची वई आहे। मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं पिणु कयूं वयूं आहिनि। जॾहिं त मुज़ाहिरीन पुलिस इंतिज़ामिया सां ॻाल्हियुनि खां इनकार कयो आहे। आगाह कयूं पिया। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। सोहराब ॻोठ, न्यू कराची ऐं ॿियनि इलाक़नि में पाणी जी खोट ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। शहरियुनि सिंध सेक्रेटेरिएट जे मुख्य दरवाज़े अॻियां एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई आहे। आगाह करे रहिया आहियूं। सिंध सेक्रेटेरिएट ॿाहिरां पुलिस जी नफ़री पहुची वई आहे। मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि पर मुज़ाहिरीन पुलिस इंतिज़ामिया सां ॻाल्हियुनि खां इनकार करे छॾियो आहे। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर इमदाद सुमरा लाइन ते मौजूद आहे। जी इमदाद, सिंध सेक्रेटेरिएट ॿाहिरां मुज़ाहिरो कयो वियो आहे, कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? जी बिल्कुल, पानी की शदीद खोट खिलाफ सोहराब ॻोठ, न्यू कराची ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे इलाइक़े वासियुनि सिंध सेक्रेटेरिएट ॿाहिरां एहतजाज कयो आहे। जॾहिं एहतजाज खां पोइ पुलिस जी वॾी नफ़री सिंध सेक्रेटेरिएट ॿाहिरां पहुची सां ॻाल्हियूं कयूं। जॾहिं मुज़ाहिरीन पुलिस सां ॻाल्हियुनि करण खां इनकार करे छॾियो। जंहिंखां पोइ वाटर बोर्ड पारां जेको आहे सो इम्कान जे मौक़े पहुची मुज़ाहिरीन सां पिणु ॻाल्हियूं कयूं। जंहिंखां पोइ मुज़ाहिरीन जेको आहे उते वाटर बोर्ड जे अमलदार सां पिणु ॻाल्हियूं कयूं। ॻाल्हियुनि खां पोइ मुज़ाहिरीन जेको आहे वाटर बोर्ड जी यकीन दहियानी खां पोइ एहतजाज जेको आहे उहो ख़तमु करे छॾियो आहे। ठीकु आहे इमदाद, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।